अस्सलाम वालेकुम अस्सलाम। साईं तव्हां स्कूल में इंतज़ारु कजो मथां टीम न अची वञे। जी ठीक है। जी हाँ दोस्तों, तव्हां हींअर हिकिड़ो सेंटेंस ॿुधो त तव्हां स्कूल में इंतज़ारु कजो मतां टीम अची न वञे। त सिंधी जा कुझु लफ़्ज़ आहिनि जीअं मतां या थी सघे थो। त इन्हनि लफ़्ज़नि जे लाइ इंग्लिश में कहिड़ा लफ़्ज़ आहिनि? इंग्लिश में लफ़्ज़ आहिनि मे बी, इन केस। अॼु असां पढ़ंदासीं, जेको यूज़ पढ़ंदासीं उहो पढ़ंदासीं इन केस जो। असां पहिरियों एग्ज़ाम्पल वठूं था ऐं पहिरें एग्ज़ाम्पल में असां पहिरें सेंटेंस जी ट्रांसलेशन कंदासीं। जीअं तव्हां स्कूल में इंतज़ारु कजो मतां टीम न अची वञे, त उन जी ट्रांसलेशन आहे यू वेट इन द स्कूल इन केस टीम अराइव। असां ॿियो एग्ज़ाम्पल वठूं था। जीअं हिकु सेंटेंस आहे पप्पा परेशान न थिजो मतां मूंखे देरि थी वञे। इन सिंधी में ट्रांसलेशन आहे पप्पा डोंट वरी in case I am late. So friend, for more such videos, subscribe our Chaitanya Effort YouTube channel.